चूंडको बरसात देह लीमू राजपर जे रेगिस्तानी इलाइक़े में राजपर बिरादरीअ जे माण्हुनि जे तड़नि अबे ॾाॾे जा जेके तड़ आहिनि उन्हनि ते कब्ज़े थियण ख़िलाफ़ राजपर बिरादरीअ जा माण्हू ठरी चूंडको रोड ते हू एहतजाज करिया आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। हिन नारे जे रेगिस्तान में बि बिरोही मुख़्तलिफ़ सूबनि ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जा हिते मोतबार माण्हू पहुची विया आहिनि। ही धारिया माण्हू न सिर्फ़ु माल जा नुक़सानकार आहिनि पर हितों जे माण्हुनि जे लाइ नुक़सानकार, हितों जे वणनि जे लाइ नुक़सानकार, हितों जे तड़नि जे लाइ नुक़सानकार। ऐं हितां वॾी ॻाल्हि इहा आहे त ही बुगटी या बरोच माण्हू जेके बि आहिनि त हितां 8 बजे राति जो को माण्हू क्रास नथो थिए। असांजो अबनि ॾाॾनि खां माल जल हिते रोल चरंदो आहे। असांजा बचा हिते रहंदा आहिनि, घर तड़ वांडियूं आहिनि। ॾाढ मुसाई करे वॾेरा बुगटी जेके आहिनि बरोच असांजे धनारनि खे कुटे मारे हिते खून बि करे विया आहिनि, धमकियूं ॾेई मौत मार धमकियूं ॾेई ॾाढो करे तड़नि ते असां वटि तलाव था खणनि, असांजो माल खयो अथनि, ज़बरदस्ती कई अथनि ऐं असांजो वॾो नाह कोन आहे। हिते घर घाट ॿियो टियों असां सभु कुझु हिन माल जे ई करंदा रहूं पिया। हिते 5-7 माण्हू हथियारनि वारा जेके साम्हूं हुओ हुननि ख़बरनि हिन में किरड़नि में बीठा हुया। तव्हां राजपर बिरादरीअ जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो चवणु हुयो त असांजो वाहिद गुज़ारो चौपाए माल ते हूंदो आहे, जॾहिं त असांजा अबनि ॾाॾनि खां वठी हिन रेगिस्तानी इलाइक़े में असांजा तड़ आहिनि जिन ते असांजो माल जो गुज़ारो आहे, जिन ते उन तड़नि ते माल बि पाणी पीअंदो आहे ऐं असां बि पाणी पीअंदा आहियूं। हिन DIG सखर ऐं SSP खां घुर कई आहे त हिन मामले जो नोटिस वठे ऐं असां मक़ामी माण्हुनि खे तोहफ़ो ॾिनो वञे जीअं असांजो वक़्तु आसानी सां हले। कैमरामैन इमरान मलाह सां गॾु ख़ालिद इब्न मलाह, सिंध TV न्यूज़।